अज शागिर्द जदोजहद एता जे तरफ़ां धरणो ऐलान हो सिंधुला जी गेट खां इंडस हाईवे में, पर ही इंतज़ामिया भी हिन रियासत सां बिठ बणियल आहे ऐं ही जेकी रियासत आहे उहा असांजे मथां तशदुद कयो ऐं लाठी चार्ज कयो ऐं असांजे दोस्तनि खे खंभे गुम कयो। पोइ बाद में असांजे दोस्तनि एतिजाज जी सूरत में धरणो हुयो ऐं पोइ असांखे ज़ाहिर कयूं। असां उन्हनि खे चऊं था त सिंधु दरिया मां 6 केनाल छा, पर हिकु फुड़ो बि असां हिन पंजाब खे कोन ॾींदासीं जेकॾहिं सिंध जो हिकु बचो बि ज़िंदा हूंदो, मज़ामत कंदो ऐं पंहिंजी सिंध ऐं पंहिंजी दरिया जी वारसी कंदो रहंदो। जीअं सिंध 9 शागिर्द गिरफ़्तार थिया, जंहिंमें सियासी तंज़ीमनि जा 4 दोस्त हुयासीं ऐं ॿिया 5 न्यूट्रल दोस्त हुया। सॼी सिंध असांजी साथ ॾिनो ऐं सॼी सिंध सरापा एतिजाज जो ऐं जेके बि दोस्त असांजे एतिजाज कयो ऐं असांजो साथ ॾिनो, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। वकीलनि बिरादरीनि जा ऐं ॿिया जेके बि सियासी तंज़ीमूं हुयूं असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असां अॻिते बि ईअं ई जदोजहद कंदा रहंदासीं ऐं जेसिताईं 6 केनाल जो मनसूबो रद्द नथो कयो वञे असां ईअं ई जदोजहद कंदा रहंदासीं। असां टार्चर सेलनि में बि वेंदासीं, गिरफ़्तारियूं बि ॾींदासीं, पर 6 केनाल हिन पंजाब रियासत खे कॾहिं बि कंहिं बि सूरत में ठाहिण न ॾींदासीं। असांजो सिंध जो हिकु बचो बि ज़िंदा हूंदो ईअं ई मज़ामत कंदो ऐं गिरफ़्तारियूं ॾींदो ऐं शहादत माणींदो, पर दरिया हिननि खे कढणु कोन ॾींदासीं। जी सिंध।